सवेर उथी करे पंहिंजी नौकरी के दुकान खे टाइम ॾिनोसीं, सवेर वञी करे पंहिंजे ऑफिस खे जेको टाइम ॾिनोसीं, सवेर उथी करे पंहिंजे स्कूलनि खे टाइम ॾिनोसीं। मुस्लमान जो अकुल काॾे हिन टाइम वियो आहे? दुनिया जे लाइ सवेर उथे थो। जेकॾहिं जहाज़ जी फ्लाइट राति जो 3 बजे थिए, तव्हां 12 बजे उते पहुचो था। ख़ुदा जेको आहे निमाज़ जो हुकुम करे थो, केतिरा माण्हू निमाज़ अचनि था। हाणे इहो ॿुधायो, दुनिया खे पोइ मुक़दम रखियोसीं या दीन खे मुक़दम रखियोसीं? जेकॾहिं फ्लाइट उते न वञो तव्हां छाजे खां ख़तरो आहे न, 40,000 तव्हांजा हलिया वेंदा। जहाज़ जी फ्लाइट जेकॾहिं वई तव्हांजो 50,000 वेंदो। पर मुस्लमान खे इहा ॻाल्हि छाजे खां ज़हन में नथी अचे त हिकिड़ी मां निमाज़ जेको कज़ा कयमि त 2 करोड़ 88 साल जनम में मां सड़ंदुमि। या त पोइ हिन हदीस खे मुस्लमान जेको आहे सही नथो सम्झे, या अलाह जे क़ुर ते मुस्लमान जो यकीन आहे, ईमान जेको न आहे। यकीन हुजे त बीठो हुजे नमाज़ ते। अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमान ऐं काफ़िर जे दरमियान फ़र्क़ु ॿुधायांव? अलाह जे नबी फरमाया निमाज़ जो फ़र्क़ु आहे। जेको निमाज़ नथो पढ़े अमल जे एतबार सां काफ़िर थिए थो, अमल जे एतबार सां उहो काफ़िर थी थो वञे। निमाज़ अहिड़ी जेके साहबा तलवारुनि में निमाज़ न छॾी।